यार है मूं ॿुधो आहे त इश्क करणु सफ़ा आसान आहे, रुगो पैसे जो ख़र्च थिए थो, इहा ॻाल्हि तुम्हारी लॻी आहे। पर यार मां आहियां सुञूं, वेठो आहियां घर वांदो, बाबा जा 3-4 लख वञी यूनिवर्सिटी तबाह करे आयसि। पंहिंजी सिंध में त नौकरियूं मिलनि कोन थियूं। हाणे अलाए असांजो छा थींदो, अलाए बाबा न घर मां कढे मूंखे। कमाईंदे न त हूअं ई माइट घर मां कढंदी, इहा ॻाल्हि यादि रखजांइ। हा यार ॻाल्हि त सची थो चए, पर मूं बाबा खे चयो आहे त बाबा शादी कराईंदे त मां कमाईंदुसि, न त मां कोन कमाईंदुसि। अड़े लानत पने कमाईंदे त माइट शादी कराईंदी, जे सुञूं हूंदे त माइट शादी किथां कराईंदी। बेअकुल दिमाग़ त धार। अच्छा तुम्हारी ॻाल्हि यार लॻी, कमाईंदुसि त माना माइट शादी कराईंदा। हा यार बसि तूं बेफ़िक्र थी, हाणे तुंहिंजो दोस्त कम सां लॻंदो।